नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के सोबतरो मां ख़बर ॾींदासूं। डिग्री कॉलेज सोबतरो जे ऑडिटोरियम हॉल में सकावती ॾींहुं प्रिंसिपल अब्दुल रहमान खोड़ो जी अॻवानी में मल्हायो वियो, जंहिं में महिमान ख़ास एडिशनल डायरेक्टर कॉलेज सखर गुलाम नबी सहतो जिन हुआ। उन मौके ते कॉलेज जे प्रोफेसरनि लेक्चरनि इमदाद अली खासकेली, एजाज हैदर मेमून, काजी अहमद, अली जवार हतार, अजहर हतार शिरकत कई। उन मौके ते क़ौमी गीतनि ते रक़्स शाहब पठान, अमजद शेख, शफीक मेमून, इरफान सोलंकी, टेबलोज वफा ज़ीनत मेमून, सायरा मला, सहरिश मेमून, रोशनी सोलंकी ऐं लुबना चन्ना जी टीमुनि हिस्सो वरितो। उन मौके ते कॉलेज जे शागिर्दनि सकावती ॾींहं खे क़ौमी ईद करार ॾिनो ऐं प्रोग्राम मां भरपूर लुत्फ़ अंदोज़ थिया। आख़िर में कॉलेज जे प्रिंसिपल प्रोग्राम में हिस्सो वठंदड़ शागिर्दनि के ट्रॉफियूं ॾिनियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।